अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली थहीम आई तव्हां ॾिसी रहा आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों मां तव्हां दोस्तन के पहिरियां ॿुधायो हो त तमामु जल्द जेको आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामे में हबीब पांवार तव्हांखे ॾिसण में नज़र ईंदो। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया हो त हबीब पांवार हाणे हिन ड्रामे में अची चुको आहे। दोस्तों हिन ड्रामे में जेको आहे त असद कुरैशी ऐं हबीब पांवार जो पाण में झेड़ो शुरू थी चुको आहे। दोस्तों तमामु जल्द अचण वारी किस्तनि में असद खान कुरैशी हबीब पांवार ते वॾो तशद्दुद कंदो। दोस्तों हिन ड्रामे में तमामु जल्द वॾो हिकु झेड़ो थियण वारो आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तन खे ही नंढड़ी वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हां दोस्तन खे ही नंढड़ी वीडियो पसंद आई है तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन के खुश रखे, सलामत रखे।